अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आता जो पंहिंजो असलम भुट्टो तव्हांखे असां भलीकार चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत शतरंज जे सेट ते। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे। बादशाह शतरंज जे थ्रू हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा आहिनि, जंहिंमें उन्हनि जी पंहिंजूं फ़ौजूं हूंदियूं आहिनि ऐं फ़तेह खे हिकिड़े बादशाह खे मिलंदी आहे। असांजे हिन प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन में बि ॿ बादशाह हूंदा आहिनि ऐं उहे बादशाह जेके आहिनि से उन्हनि वटि फ़ौज न हूंदी आहे, पर उन्हनि वटि लफ़्ज़नि जी फ़ौज ज़रूरु हूंदी आहे, पंहिंजे ख़्यालतनि जी फ़ौज हूंदी आहे, पंहिंजे नज़रियात जी फ़ौज हूंदी आहे। ऐं जेको बादशाह हिकिड़ो त मां आहियां जेको होस्ट आहियां, ऐं ॿियो बादशाह जेको मुंहिंजो एक्टर हूंदो आहे या वरी उहा का राणी हूंदी आहे, त इहे असांजा गेस्ट हूंदा आहिनि। यानी ॿ बादशाह, पोइ मुक़ाबिलो, ऐं पोइ वरी उन में केरु थो खटे जो फ़ैसिलो तव्हां कंदा आहियो। दोस्तों अॼोको जेको असांजो बादशाह आहे वाक़ई बादशाह आहे, छो त उनजो कद बुत, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं प्लस बादशाही हिकिड़ा तौर तरीक़ा जेके बादशाहनि में हूंदा आहिनि उहे बि हिन में तव्हांखे नज़र ईंदा। ऐं बाए बर्थ हुन सां ईअं ई आहे। दोस्तों हीउ कदावर नौजवान आहे, हीउ बादशाह जेको आहे असांजो कदावर नौजवान आहे। यानी तव्हांखे अंदाज़ो हूंदो त हिंदुस्तान जा जेके बि बादशाह गुज़रिया आहिनि सवाइ ॿिनि बादशाहनि जे, हिकिड़ो शेरशाह सूरी ऐं ॿियो मोहम्मद शाह रंगीलो, जेके नंढे कद जा हूंदा हुआ, पर जेके बि पोइ मुग़ल बादशाह गुज़रिया ऐं जेके ॿिया बादशाह बि गुज़रिया उहे कदावर हूंदा हुआ। ऐं बादशाह जो हुजणु ऐं कद वॾो हुजणु उन्हनि जी हिकिड़ी वॾी कामयाबी हूंदी, ऐं पोइ आराम सां उहो पंहिंजे सॼे मुल्क खे हैंडल करे वेंदा हुआ। त हीउ दोस्त जेको असांजो कदावर नौजवान आहे, जेको असांजो सुहिणो नौजवान आहे, सुहिणो आर्टिस्ट आहे, हीउ बि कद बुत में वॾो आहे। असांजे पाकिस्तान में हिकिड़ो ई कदावर एक्टर हुयो, सो हुयो मोहम्मद अली। उन खां पोइ असांजे हिन इंडस्ट्री में एॾो वॾो को कदावर माण्हू कोन आयो, सवाइ असांजी नंढी स्क्रीन जे, ऐं स्पेशली असांजी सिंधी मीडिया में ॿ कदावर नौजवान आया। हिकिड़ो अली रज़ा कटपर हुयो ऐं हिकिड़ो असांजो हीउ दोस्त जेको अॼोको बादशाह, असांजो अॼोको महिमान आहे। सो दोस्तो तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां डायरेक्टरनि जे लाइ जॾहिं असां को ड्रामो कंदा आहियूं त इहे जॾहिं बि इहे ॿ डिघा कद जा माण्हू जेके असां बुक कंदा आहियूं त असांखे वरी परेशानी थींदी आहे इन्हनि जी शॉर्ट डिविज़न ठाहिण में। इन जी वजह इहा आहे त जॾहिं असां हिननि का हीरोइन ॾींदा आहियूं त नॉर्मली असां वटि जेके हीरोइन्स आहिनि सवाइ रियाना तबसुम जी जेका हाणे ड्रामो छॾे वई आहे, त बाक़ी उहे सभु नंढे कद जूं हीरोइन्स आहिनि, यानी 5 फुट 2 इंच 5 फुट 4 इंच, ऐं हिन दोस्त जो कद इलाही मथे आहे। त पोइ हाणे असां इन्हनि जो जॾहिं बि पेयर ठाहींदा हुआसीं त असांखे वरी परेशानी इहा थींदी हुई त इन्हनि जी शॉर्ट डिविज़न कीअं ठाहियूं। हाणे फर्ज़ कर जेकॾहिं असां हिननि जो OTS ठाहियूं था, यानी ओवर द शोल्डर हिकिड़ो शॉट हूंदो आहे, त पोइ उन में असांखे वरी मुसीबत फेस करणी पवंदी। उन जी वजह इहा आहे त छोकिरी नंढे कद जी ऐं हीउ वॾे कद जो, पोइ असां हिकिड़ी टेक्निक यूज़ कईसीं, स्पेशली मां इहा टेक्निक यूज़ कई, छो त मां इहा सिखी आयो हुउसि असांजे पंहिंजे उस्ताद हिकिड़े हैदर रज़ी साहिबु जेको प्रोड्यूसर हुयो PTV जो। पोइ उहो छा कंदो हुयो मां तव्हांखे ॿुधायां थो। उहो हीअं तव्हां ॾिसो, हीअं ॼंगूं खोलराईंदो हो आर्टिस्ट जूं, फुल ॼंगूं खोलराईंदो हो, ऐं एतिरे क़दुरु जेका साम्हूं जेका आर्टिस्ट बीठी आहे उहा हुन सां पैरालेल अचे त जीअं शॉट असांजो सही रिकॉर्ड थिए। पर पोइ उन में छा थींदो हुयो, जो शॉट त रिकॉर्ड थींदो हुयो पर उहो फिक्स शॉट हूंदो, ऐं फिक्स शॉट में का मूवमेंट कोन कराईंदा हुआसीं। त हिन डिघे कद जे आर्टिस्ट सां बि असांखे ईअं ई करिणो पियो। ऐं स्पेशली मां जॾहिं हिन खे पंहिंजे हिकिड़े सोप सीरियल में बुक कयो त मूंखे इहा ई परेशानी थींदी, ऐं मां चाहींदुमि त मां हिन जा मूविंग शॉट वठां, पर हाणे मां कीअं वठां, छो त कद डिघो ऐं हिन जी जेका मां ज़ाल ॾेखारी उनजो कद नंढो, पोइ मजबूरन मूंखे फिक्स शॉट वठिणा पिया। सो दोस्तो हिन दोस्त पंहिंजे कैरियर जो आगाज़ सिंध जे ख़ूबसूरत शहर कंदकोट खां कयो। शुरूआती दौर हुन पंहिंजे स्टेज ड्रामनि में कयो। स्टेज ड्रामनि खां पोइ जॾहिं हुनखे स्क्रीन जो शौक़ु थियो, नंढी स्क्रीन जो, त उहो कराची आयो। उहो कराची आयो ऐं कराची टेलीविज़न सेंटर ते हुन पंहिंजो कैरियर जो आगाज़ शुरू कयो, ऐं हुनजो जेको पहिरियों ड्रामो रिकॉर्ड थियो 1994 में थियो। 94 खां पोइ हिन सोचियो त छो न जेके ॿिया सिंधी चैनल आहिनि मां उन्हनि ते बि ट्राए कयां, पर तेसि ताईं सिंधी चैनल को लॉन्च ई कोन थियो। पोइ जॾहिं 2001 में या 2002 में जॾहिं हिकिड़ो सिंधी चैनल लॉन्च थियो, ऐं उन खां पोइ असांजो सिंध टेलीविज़न लॉन्च थियो, त हिन दोस्त 2003 में या 2004 में
इहा तारीख़ मूंखे बि यादि न आहे ऐं संदसि खे बि यादि न आहे, पर 2003 या 2004 आहे त हिन पंहिंजी कैरियर जो आगाज़ शुरू कयो। दोस्तो, हिन पंहिंजे कैरियर जो आगाज़ शुरू कयो ऐं हिन पंहिंजे कैरियर जो जेको आगाज़ कयो उहो पंहिंजी कॉमेडी जे थ्रू कयो। हालांकि कॉमेडियन कतई कोन लॻंदो आहे, बादशाह लॻंदो आहे, कदावर नौजवान, ऐं तव्हां हुनखे ॾिसंदो तव्हांखे खिल न ईंदी, छो ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो डिसेंट माण्हू आहे। जीअं सुराब सुबरे खे ॾिसी तव्हांखे खिल ईंदी, या अलीगुल मला चुप कई बीठो हूंदो तव्हांखे खिल ईंदी, पर हिन खे ॾिसी तव्हांखे रहम ईंदो, छो त अहिड़ो सुहिणो मासूम नौजवान, पर वरी जॾहिं कॉमेडी थो करे त कमाल थो करे। ऐं हुनजा इलाही कैरेक्टर पॉपुलर विया सोशल मीडिया ते। रईस पोज़ट ख़ान, यानी उहो जेको फ़ैसिला कंदो आहे ॾंड बि पाण भरींदो आहे। सो दोस्तो, हाणे मां वधीक इन सस्पेंस में तव्हांखे नथो विझां, मां इहो सस्पेंस ख़तमु थो कयां। सो मां दावत ॾींदुसि पंहिंजे हिन ख़ूबसूरत बादशाह खे, जेको ख़ूबसूरत मुंहिंजो आर्टिस्ट आहे, या जेको महिमान आहे असांजी शतरंज जो, उहो आहे वाहिद रज़ा सुरहाणी। सो दोस्तो, वाहिद खे घुराइण खां अॻु में असांजी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे, और मजबूरी आहे त असांखे हिकिड़ो ब्रेक वठिणो पवंदो आहे। वेलकम बैक असांजे हिन ख़ूबसूरत शतरंज जे सेट ते। तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। दोस्तो, मुंहिंजो बादशाह, मुंहिंजो सोढ़ो आर्टिस्ट, ख़ूबसूरत कदावर आर्टिस्ट वाहिद रज़ा सुरहाणी असांजा मौजूदु आहे। अचो त उन सां कचहरी कयूं था। वाहिद, तव्हांखे असां पंहिंजे हिन शतरंज जे सेट ते भलीकार चऊं था। साईं, वॾी महिरबानी, अलाह ताला ख़ुशि रखे। बहरहाल ऐं बादशाह कोन्ह, पाण फ़क़ीरूं, फ़क़ीरनि तफ़ीज़ जे मालिक। ऐं तव्हांजो हिकिड़ो प्रोग्राम जो हिसो आहे, तव्हां जेके बादशाह बणायो था, या तव्हांजी महिरबानी, फ़क़ीर खे खणी करे बादशाह जी कुर्सी ते विहारियो, तव्हांजी इनायत आहे, तव्हांजी महिरबानी आहे। अच्छा वाहिद, असां ख़ुशनसीब आहियूं, ऐं मां तुंहिंजी यानी जेका एॾो तव्हांखे ख़ूबसूरत ट्रिब्यूट ॾिनो, तव्हां माइंड त न कयो न? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, असलम सां पहिरियों त तव्हां असांजा डायरेक्टर शुरूआति में जेके ड्रामा थिया, जेके तव्हां ॿुधायो, शुरूआति मुंहिंजी PTV खां आई, हुन खां बाद जेके ॿिया सिंधी चैनल ते आयासीं, शुरूआति सम्झो शुरूआति में ई तव्हां जेको आहे सो असांखे मिली वियो। ऐं तव्हांखे पाण खे बि यादि हूंदो, वरी तव्हां इहो जेको आहे लफ़्ज़ हिते हाणे बि चया त कंहिं एंगल खां उहो कॉमेडी लॻंदो न आहे। तव्हां मूंखे इहो चयो, मूंखे यादि आहे, त जॾहिं तव्हां छा कैरेक्टर कंदो आहे, कहिड़े हिसाब सां कैरेक्टर कंदा हुआ, ऐं मां कॉमेडी कंदो आहियां, त तव्हां मूंखे ॾिसी करे चयो, हिन कद बुत ते कॉमेडी तोखे ठहंदी, तो कॉमेडी करें, तो विलन जो किरदारु कर, वॾे जो किरदारु कर, पुलिस वारे जो किरदारु कर, इहो न कर। त तव्हां शुरू खां बि इहो मूंखे चयो, ऐं वरी शुरूआति कॉमेडी आर्टिस्ट मां कॉमेडी शुरूआति तव्हां कई आहे, त मां हिन जे करे तव्हां डायरेक्टर हो, असांजा सीनियर हो, पर मां कीअं कयां तव्हां सां मज़ाक इहा। अच्छा वाहिद, ठीकु आहे, इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो वधीक ॻाल्हायूं था, पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त जॾहिं तूं थिएटर कंदे, जॾहिं तूं अञा TV जी स्क्रीन ते कोन आहे, त उन वक़्तु त तूं मुंहिंजे ख़्याल में कॉमेडी न कंदो हूंदे। सर, असल में ही जेको कॉमेडी आहे न, कॉमेडी उहो ई कंदो आहे जंहिंजी नेचुरल लाइफ में जीअं माण्हू जीअं हूंदो आहे न, त उहा कमु करण में आसानी थींदी आहे, उन वधीक महिनत करणी न पवंदी आहे। त मां माना बचपन खां ई थोरो कॉमेडी मिज़ाज हुउमि शुरू खां ई, ऐं हिन खां बाद मूंखे ॻाइण जो बि शौक़ु हूंदो हो। ॾाढा उहो जलाल चांडी जा गाना चवंदो हुउमि, रोड सां स्कूल जॾहिं वेंदा हुआ, मूंखे यादि आहे, स्कूल वेंदा हुआ रोड ते भर में, त हुते पथर खणंदो हुउमि मां, ईअं पथर टक 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 जीअं झपड़ी वॼाईंदा हुआ, त ईअं वॼाईंदो हुउमि। ऐं जॾहिं स्कूल जा फंक्शन थींदा त उते माना उन टाइम मूंखे अदाकारी जो शौक़ु त हो, पर परे परे ताईं माना को स्टेज ड्रामनि वारा या ड्रामा ई मूंखे नज़र कोन ईंदा। मूंखे शौक़ु हूंदो त मां लाहौर वञा ऐं अदाकारनि खे ॾिसां, मिलां, अदाकारी करण जो त माना ज़हन में न ईंदो त न मूंखे कॾहिं किथे मौक़ो मिलंदो मां अदाकारी कंदुमि, पर अदाकार सां मिलां, एतिरे क़दुरु शौक़ु हूंदो। ऐं मुंहिंजो चाचो हिकिड़ो कराची आहे, त मिशी ख़ान जेको आहे सो उहो एक्टर आहे सीनियर, हुन चयो मिशी ख़ान मां ॾिठी, हीअं माना ॿ गाॾी विच में हीअं परे पासो हीअं 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 बीठी, मिशी ख़ान खे मां ईअं ॾिठो, त मूं चयो का शर्मा पियो जां, मां बि ॾिसां हुनखे आहे। त वॾो हिकिड़ो शौक़ु हूंदो। तव्हां त PTV जा आर्टिस्ट आहियो, तव्हांखे ड्रामनि में ॾिसंदो,
अॼु मूंखे ख़ुशी थी रही आहे त तव्हां हिकु असांजो डायरेक्टर बि आयो आहे, तव्हां सीनियर पुराणा PTV जा आर्टिस्ट बि आयो जो तव्हां सां गॾु मां वेठो आहियां ऐं अलाह जी महिरबानी आहे जो अलाह साईं इन लाइक़ु ठाहियो जो तव्हां मुंहिंजो इंटरव्यू था कयो, मां तव्हां सां गॾु वेठो आहियां। अच्छा, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी त तोखे हिकिड़ी इहा आसीस हुई त मां मिशी ख़ान खे ॾिसां, पर तव्हां मिशी ख़ान खे न ॾिठो, पर तव्हां पंहिंजूं मिशियूं त इलाही पिया थी। न मिशियूं कोन, बाक़ी असां ईअं कमु कयोसीं दोस्तनि सां, डायरेक्टरनि सां, हिननि सां। इहा ख़्वाहिश जेका हुई आर्टिस्टनि सां मिलण जी, उहा पूरी थी वई। ऐं काफ़ी सीनियर आर्टिस्ट आहिनि जी तव्हांजी डायरेक्शन में कमु कयोसीं, तव्हां सां गॾु ड्रामनि में कमु बि कयोसीं। ऐं काफ़ी अहिड़ा ॿिया आर्टिस्ट आहिनि जंहिंसां गॾु कमु कयोसीं। हिकिड़ी फिल्म हुई नदीम सां मां गॾु कई, डॉक्टर जो कैरेक्टर हो मुंहिंजो, पर फिल्म रिलीज़ न थी, पर उन सां गॾु मां मुस्तफ़ा कुरैशी साहब, त हाणे उन सां असां मिलंदा रहंदा आहियूं। त इहा मुंहिंजी वॾी ख़्वाहिश हूंदी उन दौर में जेका। अच्छा, तव्हांजूं ॿियूं काफ़ी अहिड़ियूं ख़्वाहिशूं आहिनि जिन जी थोरी थोरी मूंखे बि ख़बर आहे, उन्हनि ते बि ॻाल्हायूं। मूंखे इहो ॿुधायो त अॼुकल्ह तव्हां वटि माशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी सां बहितरीनु गाॾी आहे, 4 व्हील गाॾी आहे। सही आहे। ऐं जॾहिं शुरू में तव्हां आयो त तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ी बाइक हुई ऐं की बि बाद मरती रुॻो मां टंगूं खणी आयो आहियां। हा, पोइ जॾहिं तव्हां बाइक वरिती त पोइ उन बाइक जॾहिं तव्हां ॿाहिरि कढी जॾहिं स्टार्ट कंदा आहियो त स्टार्ट त फ़ौरन थी वेंदी, पर तव्हां उनखे हर भरू बि रेस ॾींदा हो। रेस ॾेई वरी पोइ तव्हां थोरो कंधु मथे करे हीअं आस पास निहारींदा बि, इन जी वजह छा हुई? गाॾी त तव्हांजी स्टार्ट उहो थी वेंदी आहे। का कान्हे, इन जी वजह इहा आहे त तव्हांखे माना हरू भरू वलो ॾियण जी, वकड़ ॾियण जी वॾी आदत पई आहे। ऐं तव्हां वरी सम्झो हिकिड़ो पेशन गोई बि कंदा हो, त जेकॾहिं मां ईअं ई चवां त थी सघे इहो कंदो हूंदो त पाण खुल कंदो, पर अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। अच्छा, इन्हनि ॻाल्हियुनि जे पोइ था अचो, अञा वरी दास्तान पई आहे तव्हांजी जेका असांखे बि ख़बर आहे। ऐं इहो ॿुधायो वाहिद, तव्हां सुठा कैरेक्टर कया, इहे स्पेशली तव्हां मुंहिंजे ड्रामनि में त कया ई कया, जॾहिं मां डायरेक्टर हुयुसि, पर तव्हां ॿियनि ड्रामनि में बि ॾाढा सुठा कैरेक्टर कया। उनमें कोई अहिड़ो किरदारु जेको तव्हां कयो हुजे तव्हां चयो यार हीउ वाह जो आहे? सर करेक्टर ॾिसो न, आर्टिस्ट हुजे त आर्टिस्ट खे उहो ई करेक्टर पसंदि ईंदो आहे जेको पब्लिक में वधीक, जंहिंखे पब्लिक पसंदि करे, ॾिसण वारा वधीक पसंदि कनि, पोइ उहो ई करेक्टर करण में मज़ो ईंदो आहे। ऐं उनखे ई वधीक मेच्योर करण में माण्हू लॻी वेंदो आहे, त इनखे अञा वधीक मेच्योर कयां, सुठो करे कयां। पर इहा त पब्लिक चॉइस आहे न। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त वाहिद रज़ा को अहिड़ो करेक्टर कयो जेको वाहिद खे पसंदि आयो त यार हे करेक्टर मुंहिंजो वाह जो आहे, उहो भली पब्लिक खे न पसंदि हुजे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। अच्छा, असल में मूंखे हीउ जेको टोन आहे नूरे वारो, इहो तव्हांजो सोशल मीडिया आहे न। सोशल मीडिया जी ॻाल्हि बाद में कंदासीं, मां फ़िलहालु नंढी स्क्रीन जी ॻाल्हि थो कयां। नंढी स्क्रीन ते तव्हां जेके बि ड्रामा कया उन में कोई अहिड़ो किरदारु तव्हां कयो आहे पोइ तव्हां सोचियो त यार वाहिद हे तुंहिंजो वाह जो करेक्टर आहे? सर इन में कुझु ईद प्लेस बि आहिनि, कुझु ईद प्लेस आहिनि जेको आहे सो हिन ई चैनल ते हिकिड़ो मुंहिंजो ईद प्ले हुयो जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे। दोस्तनि खे जॾहिं मां ॾिसंदो आहियां उनखे चवंदा आहिनि उनजी स्टोरी भली। असल में ॾिसो, तव्हां हिकिड़ी शइ ठाहियो था, तव्हां उन ते ख़र्चु केतिरो था कयो, तव्हां उन में स्टोरी कहिड़ी था खणो, ऐं तव्हां उनखे कहिड़े हिसाब सां था फिल्मायो। सिर्फ़ु एक्टर ते बि न हूंदो आहे, हिन में डायरेक्टर जो मेन करेक्टर डायरेक्टर जो हूंदो आहे, राइटर जो हूंदो आहे। स्टोरी सुठी हूंदी आहे त जहिड़ो तहिड़ो आर्टिस्ट बि हली वेंदो आहे। काफ़ी अहिड़ियूं इंडियन फिल्मूं आहिनि जंहिंमें माना स्टोरी बहितरीनु हुई ऐं एक्टर मज़े जो न हो, पर उन जे बावजूदि उहो फिल्म सुपर हिट थी वई ऐं उहो एक्टर वरी न आयो। ठीकु आहे, जॾहिं फिल्म सुपर हिट थी वई एक्टर छो न आयो? उनजो मक़सदु इहो त जेको डायरेक्टर हूंदो आहे उन अक्सर ॾिसंदो आहे त यार हीअ स्टोरी जे करे ऐं असांजी डायरेक्शन जे करे हिन करे कामयाबु आहे, पर हिन एक्टर कमु न आहे कयो मज़े जो। त अहिड़े हवाले सां जेको मां इन प्लेस कुझु कया आहिनि ऐं उहे हिते सिंध टीवी ते मां कयो हिकिड़ो आशिक़ दिल नाले सां। जी आशिक़ दिल नाले सां, आशिक़ दिल नाले सां हिते ई मां कयो सोलो प्ले। उहो माण्हुनि ॾाढो पसंदि कयो मूंखे, मुंहिंजी सम्झो पैसनि जो सोलो प्ले आहे, उन स्टोरी ॾाढी भली। ऐं इमरान जेको आहे सो छाजो साहिबु उनजो जेको आहे सो डायरेक्टर बि हुयो। इन उन में तफ़सील में न वेंदासीं, मतिलबु उहो करेक्टर तव्हां ॿुधाए छॾियो। हा ठीकु आहे। अच्छा वाहिद रज़ा, बेसिकली तूं रोमेंटिक माण्हू आहे, यानी तुंहिंजे अंदर में रोमांस ॾाढो भरियलु आहे। मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं एतिरो रोमांस तुंहिंजे अंदर में भरियलु आहे जो नंढे हूंदे जॾहिं तूं अञा स्टेज ड्रामा बि कोन कया त तूं लॻड़ उॾाइण जे बहाने कोठे ते बि वेंदे। ॾिसो, मां तव्हांजी ॻाल्हि खे संजीदा वरितो पंहिंजे हवाले सां, पर इहे ॻाल्हियूं करे माना छो जो मां सम्झां थो जेका तव्हां ॻाल्हि रियली मूंखे लॻंदी, दिलि सां लॻंदी, त उनजी मां तव्हांखे मुंहिंजो
तव्हां शुरू में ॻाल्हि कई हा त तव्हां मुंहिंजो तासुर माना तव्हांजी ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो मां दर वाक़ई इहा ॻाल्हि सही थो करे पर इहा ॻाल्हि सां कई त हिते वरी मूंखे खिल आई ओके ठीकु आहे, खिल तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त हिन शोबिज़ जी दुनिया में अचणो खां अॻु में थिएटर या टेलीविज़न इन खां अॻु में तव्हां के इश्क कया? यार हाणे ॻाल्हि ॿुधाए इश्क ही त जीअं योगी ख़ासि करे ॾारो वणंदो आहे रटंदो आहे तूं यार ॾाढो भलो आहे पर तोसां कहिड़ो सचो न आहे। हर माण्हू इहो सोचींदो आहे त मां वाक़ई सचो आहियां पंहिंजी दिलि में पाण कॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे बुरो महसूसु न ई कंदो को कमु न बि कंदो उहो ई ग़लति हूंदो चवंदो न उहो सही थो चए उहो नफ़्सियात सां खेॾंदा आहिनि। तूं माण्हू भलो आहे तोखे धोखो न हो जंहिंखे तूं चाहे थो उहा तोखे नथी चाहे तंहिंखे जेका तोखे चाहे थी वरी तूं हुनखे लिफ्ट नथो कराए इहो कॉमन ॻाल्हि आहे हिकिड़ी। ऐं इश्क वारी ॻाल्हि इहा बि कॉमन ॻाल्हि आहे हर माण्हू मुंहिंजी नज़र में उहो माण्हू न आहे मतिलबु न जंहिं इश्क न आहे ॾिसो जंहिं न कयो हुजे तव्हां वरी उहो न ॿी जेको हुन में सेंस में न वञो न न सिर्फ़ु दुनियादारी वारे बि कयोसीं इहो मतिलबु दुनियादारी वारे बि कयोसीं न कयोसीं वरी तव्हां शोबिज़ में आयो शोबिज़ में वधीक रंगीनियूं हूंदियूं आहिनि ख़ूबसूरत आर्टिस्ट हूंदियूं आहिनि ऐं वरी जॾहिं माण्हू स्क्रीन ते पाण पॉपुलर थिए थो आहे त पोइ अक्सर पाड़े में गुज़रंदे दरियूं बि खुली वेंदियूं आहिनि त उहो सुभाए थो वञे त को अहिड़ा लम्हा ज़िंदगी में यार ज़रूरु आया हूंदा यार मूंसां थिया त तोसां कीअं न थींदा आहिनि ख़ासि करे बाज़ार में वञूं किथे बाज़ार वियासीं रस्ते में वियासीं त असां छो जो हिकिड़ो वाक़ियो तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांखे यादि आहे मां तव्हांखे यादि ॾियारायो तव्हां मूंखे चयो त यार असलम मां हिकिड़े दफ़े मैकडोनाल्ड ते वियो हुउसि कुझु बि खाइणु कोई कॉफ़ी पीअणु या बर्गर खाइणु त तव्हांजे साम्हूं ॿ छोकिरियूं वेठी हुयूं जेके तव्हांखे ॾिसी सुञाणे वयूं वरी पोइ सिंधी छोकिरियूं वरी ॾाढी खुसर फुसर पई कनि त वाहिद रज़ा त वेंदे महिल हुननि हिकिड़े टिशू पेपर ते पंहिंजो नंबर लिखी टिशू पेपर तव्हां वटि फिटी कयो उहो तव्हां खणी नंबर ॾिठो तव्हां मूंखे फ़ोन कयो यार असलम ईअं थियो आहे किथे इहो मां हिन पसंदि न उनजो छा थियो उनखे वरी यार एॾो पुर एतमाद थी ईअं ॻाल्हि कंदो आहियां ॼणो मां जेकॾहिं जेको जवाबु ॾींदुमि मूंखे माण्हू कूड़ो सम्झंदा तोखे सचो सम्झंदा इहा अदाकारी आहे इहा ॻाल्हि मां कई बि कोन्हे यार उहो तूं हाणे पब्लिक खे नथो ॿुधाए छा अलॻि शइ आहे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तोसां अहिड़ा त कई वाक़िया आया आहिनि बिल्कुलु तव्हां किथे बि वञो त ॻाल्हाइनि थियूं छोकिरियूं हिन ॻाल्हि में शर्मिलो आहियां ज़रूरु न हिकिड़े दफ़े तव्हां इहो बि वाक़ियो ॿुधायो तव्हां चवंदो इहो बि हथ जो ठाहियो आहे तव्हां बाइक ते वञो पिया पंहिंजी गर्लफ्रेंड सां तव्हांजी बाइक पंक्चर थी पई ऐं भरिसां को पंक्चर वारो ई कोन तव्हांखे जेका परेशानी थी तव्हां वरी पोइ बाद में मूंखे फ़ोन कयो त यार उहो तव्हां जेकॾहिं वेझा आहियो त प्लीज़ मुंहिंजी मदद कयो तव्हांखे यादि आहे हाणे तव्हां चवंदो इहो बि हथ रांधो आहे चॾियो त हाणे मूंखे ख़बर आहे माण्हुनि खे बि ख़बर आहे त असां डायरेक्टर न हो तव्हां हुन सां गॾु राइटर बि आहियो ऐं वेठे का बि स्टोरी तव्हां ठाहींदा हो यार इहो मूंखे ज़हन में न आहे अच्छा चलो ठीकु आहे हे त ज़ाती ज़िंदगी हा मुंहिंजो ख़्यालु आहे तोखे घर वञिणो आहे हिन जे करे तूं ईअं करे पर ख़ैर तव्हां शादियूं घणियूं कयूं शादी हिकिड़ी कई आहे उहा ई गंजा मूंखे त ख़बर आहे तव्हां ॿ शादियूं कयूं हा तव्हांखे माण्हुनि ॿुधायो हूंदो पर माण्हू सचा आहे मां सचो पंहिंजे साम्हूं वेठो हिकिड़ी शादी कई आहे ऐं उहा बि सम्झो अरेंज मैरिज आहे लव मैरिज बि न आहे न जेका तव्हां ॿी कई आहे तव्हां इन लाइ कोन था डिक्लेयर कयो जो हींअर सॼी दुनिया तव्हांखे ॾिसे पई बाबा मां शादी कई आहे त मां हुनखे पालींदुमि बि पाण हर शइ अफोर्ड मां पाण कंदुमि ऐं माण्हुनि खां ॼण शादी जॾहिं कई त पोइ माण्हुनि खां ॾिबो थोरी आहे शादी कई त ॿुधायो पाण मां शादी कई इस्लाम में 4 शादी जाइज़ न कयां त मां ॿुधायो चलो ठीकु आहे जॾहिं तव्हां शोबिज़ जी दुनिया में आहियो ख़ूबसूरती जी दुनिया में आहियो तव्हांजी दिलि में ख़्वाहिश थी त जीअं तव्हां पहिरीं ॿुधायो त यार मिशी खाना वारो चकर यार मिशी खाना खे ॾिसण जो शौक़ु आहे फलां त अहिड़ियूं त ख़ूबसूरत बि इलाही मिशियूं असां वटि बि हुयूं त कॾहिं दिलि में अहिड़ी ख़्वाहिश थी त काश जेकर इन्हनि सां बि सलाम दुआ हुजे यार सच जेकॾहिं पुछा करे थी सघे असांजो आर्टिस्टूं ॾिसंदी पई हूंदियूं त हिकिड़ो ॾाढो खिलायो आहे तव्हां हरू भरू कूड़ हणी करे असांजे मथां ग़रीबनि जे मथां मां हक़ीक़त इहा आहे अलाए छो छोकिरियूं ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि सुहिणियूं आहिनि पर जेके हिन फील्ड जूं जेके हिन में कमु कनि थियूं न त मूंखे ईअं लॻंदो आहे ॼणो रियल छोकिरियूं न पर हिकु डमियूं आहिनि अलाए छो डमियूं लॻंदियूं आहिनि हिकु अधु अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि
ऐं जंहिंसां ॻाल्हाइण लाइ दिलि चवंदी आहे ॻाल्हाइजे, मज़ो बि ईंदो आहे, हक़ीक़त ई आहे। बाक़ी सभु ॼणो डमियूं लॻंदियूं आहिनि, मतिलबु अलाए छाजे करे मूंखे सम्झ में कान नथी। अच्छा भला चलो उहे बि डमी लॻियूं तव्हांखे, हीअ बि तव्हांखे डमी लॻी जंहिंखे तव्हां पंहिंजे हिकिड़े गाने में शूट कयो, उहो गानो तव्हां मुख में रिकॉर्ड करायो ज़िंदगी में रिकॉर्डिंग जे दौरान तूं मूंखे घड़ी घड़ी कन में पुछे यार भुट्टा साहिब छोरीअ छिनी लाथो आहे, छिनी लाथो आहे। उहो छा हुयो? पहिरीं ॻाल्हि इहा, मां ज़िंदगी में हिकिड़ो गानो रिकॉर्ड कयो आहे, माण्हू सम्झी विया हूंदा, ऐं उन छोकिरी सां उहा मुलाक़ात थी। मां नंबर बि टीके खां वरितो हुयो, मां टीके जे कंहिं सॉन्ग में ॾिठो उन छोकिरीअ, त मुंहिंजो थोरो माना जेको सॉन्ग हुयो थोरो वल्गर टाइप हुयो, मुंहिंजो आम छोकिरी सिंधी न कंदी, उहा उर्दू मीडिया जी, त थोरो वल्गर टाइप आहे। त पोइ मां चयो यार कहिड़ी छोकिरी रखां मां, त पोइ इन लाइ मां टीके खां नंबर वरितो। इहा छोकिरी उन ॾींहुं सेट ते मिली, अधु ॾींहं में जेको तव्हां गॾु हुयो, उन खां पोइ हिकिड़ो शाट रहियल हो मुंहिंजो, मां हुनखे चयो त इहो शाट मूंखे वठिणो आहे, तव्हां टाइम ॾियो। हुन चयो सॉरी मां हिकिड़े ॾींहं तव्हांखे ॾिनो आहे, ॿियो ॾींहुं मां न ॾींदुमि, मां काॾे वञिणो आहे रिकॉर्डिंग ते। उहो जेको शाट जेकॾहिं मूंसां मिले आहे, मुंहिंजो हुन सां को अफेयर हुजे हा। इहो शाट जेको तव्हां मूंखे चयो त यार इन खां पुछ त इहो शाट मूंखे वठिणो आहे, त उहो शाट मां त नथो ॿुधाए सघां, तव्हां ॿुधायो उहो शाट जेको आहे उहो कहिड़ो हुयो जेको तव्हां मूंखे चयो। मां छोकिरी खे छोकिरी जो नहीं मैं तो ऐसा नहीं कर सकती। पहिरीं ॻाल्हि इहा, तव्हां वॾो मुंहिंजे बारे में ग़लति सोचे सम्झी आया हो ऐं मूंखे तव्हां घणो कढाईंदा हो, पर अहिड़ी ॻाल्हि का बि कोन्हे। तव्हां ॾिसो, तव्हांखे शाबस आहे, तव्हां पंहिंजे घर जे ॿारनि खे बि उन ई लेवल ते रखियो आहे जंहिं लेवल ते को बि मुड़ुसु पंहिंजी फैमिली खे रखंदो आहे। तव्हां घर खे प्रॉपर टाइम ॾियो, तव्हां शोबिज़ खे प्रॉपर टाइम। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हालांकि तव्हांजी ज़िंदगी में कई छोकिरियूं आयूं, पर तव्हां कॾहिं फील न करायो पंहिंजी फैमिली खे, ऐं इहा ई तव्हांजी कामयाबी आहे। ऐं इहो ई तव्हांजो हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जेको असां आम माण्हुनि वटि आहे। साईं बादशाह माण्हू आहे यार, हाणे कूड़ न आहे ॻाल्हाइणो, मुंहिंजो कॾहिं बि अफेयर माना न हलियो आहे मीडिया में, ऐं आम लाइफ में ऑफ स्क्रीन इन हिकु अधु मुंहिंजियूं ॻाल्हियूं उहे बि माना ज़ाहिर न थियूं दोस्तनि में, पर घर ताईं ख़बर पहुची वेंदी आहे। मां जेतिरो बि लिखां, जेको जीवन साथी जंहिंसां माण्हू ज़िंदगी गॾु गुज़ारे न, उहो चहिरे मुंहुं ई परखे वेंदो आहे। यकीन कयो, मां घर मां जॾहिं मुंहिंजो चकर हुयो कंहिं हुयो एडमिट कयो था न, उहो न मीडिया में न हो, उहो ई त ॻाल्हि मीडिया खां ॿाहिरि तव्हां इन लाइ कंदा। मुंहिंजे ॻाल्हाइण मां, मुंहिंजे बॉडी लैंग्वेज मां पहिरें ॾींहुं छा भला चकर आहे, मटियल मटियल थो लॻे, त मां ॾिठो छा चकर आहे, जेको जी न इन थो मटियल मटियल लॻे, तोखे चकर त आहे। त मां उन में सम्झी मां जेतिरो बि लिखां, मां लिकाए न सघंदुमि, जेतिरो थिए इन खे मां ॿुधायां कंहिं तरीक़े सां ॿुधायां, उन तरीक़े सां ॿुधायुमि उनखे जी हू बर्दाश्त करे। मां चयो मूंसां अहिड़ो असरु थी वियो आहे, मां अहिड़ो फासी वियो जो मां हाणे बसि पाण खे मारींदुमि, मां ख़ुदकुशी कंदुसि। त हुन चयो इहे पोइ मां कंहिंजे आसिरे, घर कंहिंजे आसिरे, हीअ छो कंदे? मां चयो मां शर्मसार आहियां तुंहिंजे साम्हूं, मां ड्रामो ई कयो। मुंहिंजे ख़बर पइजी वई त सुभाणे मां पुछड़ो थींदुमि न वधीक। बिल्कुलु सही आहे। ऐं ड्रामो त तव्हां हींअर बि करे रहिया आहियो न, ड्रामो करे रहिया आहिनि, जेके शयूं ड्रामो न शो आहे, तव्हांजो शो था कयो न, पर तव्हां ड्रामेबाज़ी पिया कयो। न ड्रामेबाज़ी छो त ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो अर्थ ॿुधायां, दोस्तनि में, मिटनि में, माइटनि में, शोबिस में, इहो सभिनी खे ख़बर आहे त वाहिद कूड़ न आहे ॻाल्हाईंदी। मुंहिंजी इहा ख़ामी आहे या इहा ख़ूबी आहे, ऐं सच ॻाल्हाइण जे करे दोस्त नाराज़ थी विया आहिनि, कुझु मिट माइट नाराज़ थी वेंदा आहिनि, ईअं थियो आहे। पोइ हाणे ख़ामी आहे या ख़ूबी आहे, पर मूं में इहा आदत आहे, मां कूड़ न ॻाल्हाईंदो। ओके, तव्हांजे सोशल मीडिया जे करेक्टर्स ते पोइ था ॻाल्हायूं त इन ॻाल्हाईंदो। हा, सोशल मीडिया जे करेक्टर्स ते जिन तव्हांखे वधीक पॉपुलर कयो, जंहिंमें तव्हांखे काफ़ी अर्निंग बि थी, ऐं तव्हांखे हिकु ॿ का सुठी ऑफर बि आई। सही। ऐं उहा ऑफर जेका आहे जीवन साथी थियण जे लाइ बि हुई, उन ते बाद में डिस्कस कंदासीं, पर असां ब्रेक वठंदासीं दोस्तो। वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते तव्हां असांजे अॼोके महिमान, अॼोके बादशाह, हिन क़दावर शख़्सियत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं,
जंहिंजो नालो आहे वाहिद रज़ा सरहाणी। वधीक वाहिद सां ॿियूं बि कचहरियूं कयूं था। वाहिद ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं तूं ऐं कंहिं बि जाइ ते तूं असांखे वठु न ॾिनो, छो त इहो ई तुंहिंजो कमाल आहे। ऐं तूं वॼवटी जो वॾो रांदीगर आहे, अॼु ताईं कंहिं बि तोखे पकिड़े न सघियो वॼवटी में। त असां तोखे कीअं हिते मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं चोर चोरी कंदे पकड़िबो आहे, ठीकु आहे, पकड़िबो कहिड़ा चोर, चोरी कंदो त पकड़िबो, पर जेकॾहिं चोर आहे ई कोन, चोरी कंदो ई न त पकड़िबो कीअं? तव्हां कीअं पकड़ींदव? असां एॾो को कर्म कयो ई न आहे। के पर तव्हांखे इहा ख़बर आहे त चोर उन खे चवंदा आहिनि जेको एॾी सफ़ाई सां करे वञे जो उन ते हक़ीक़त जो गुमान थिए। ऐं तूं बि ख़ूबसूरत चोर आहीं जेको कंदो त आहे ई, पर अहिड़ी ख़ूबसूरती सां कंदो आहे जो ॿिए खे शक थींदो आहे त न हो यानी हिकिड़ो फ्रेब हुयो, चोरी न हुई, इहो हिकिड़ो ख़्यालु हुयो। तो ख़ैर तव्हां सोशल मीडिया ते बि पंहिंजो नालो कमायो, तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल बि खोलियो ऐं तव्हां उन ते पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत कैरेक्टर लॉन्च कयो, रईस उज़ट ख़ान। हिकिड़ा ॿिया बि तव्हां कैरेक्टर कया, नूरे जो कैरेक्टर आहे उहो, नूरे जो बि। त इहे शयूं करे तव्हां पैसो बि कमायो ऐं इन जी ज़रूरत छो पेश आई जॾहिं त तव्हां ऑलरेडी एॾा पॉपुलर थी चुका आहियो? सर ॾिसो, जेकी टीवी जी व्यूवरशिप आहे न उहा अलॻि आहे, ऐं मां इहो ॾिठो जेकी सोशल मीडिया जी व्यूवरशिप आहे उहा व्यूवर ॿिया आहिनि, बाक़ाइदा कुझु ई ॿिया आहिनि, पर तक़रीबन ॿिया आहिनि। हाणे ॾिसो, टीवी ते हिकु मयारी कमु थो थिए, फर्ज़ु की प्रोग्राम तव्हां ख़र्चु कयो आहे, हेॾो सॼो प्रोग्राम आहे, गेस्ट महिमान हे पंहिंजे हवाले सां। हाणे इहो असां मोबाइल ते माण्हू हिकिड़ो रियल शइ ॾिसणु चाहींदा आहिनि, उन में रियलिटी वधीक हूंदी आहे, उन में एडिटिंग न आहे, सफ़ाई न आहे, कुझु बि न आहे, वन टेक मज़े थी थो वञे। अॼुकल्ह माण्हू जी शॉर्ट मूवी, शॉर्ट जेके थींदो आहे टिकटॉक वग़ैरह, इहो था ॾिसणु चाहिनि, ऐं उहो अलॻि आहिनि माण्हू, मां सम्झां थो उहे ॿिया आहिनि। हाणे हीअ प्रोग्राम असां कयूं था, हिते जेके माण्हू ॾिसंदा हीअ प्रोग्राम, जेकॾहिं इहो प्रोग्राम वरी मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते इहो बि रखंदुमि त हिते जेके व्यूअर हूंदा हिन जा, उहो चवंदा तोखे टीवी ते ॾिठोसीं, हिकिड़ा चवंदा असां न तोखे यार तुंहिंजे चैनल ते ॾिठोसीं, हुन ते तुंहिंजे प्रोग्राम जे रखियल हो। अच्छा, नूरो ऐं रईस उज़ट ख़ान ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे? नूरो हिकु ॻोठाणो आहे, आम ॻोठाणो आहे, उहो ॿारड़ी जी उन हरकतूं अजीब आहिनि, जीअं हिकिड़ो आम जटो थींदो आहे हिकिड़ो, उन हवाले सां आहे। उज़ट ख़ान बे त उनजो भाउ ॾेखारियो आहे। अच्छा, नूरे जो लहजो छा हुयो? उहो ॿारड़ी जो जेके ख़ासि करे बलोच करे ॾेखारियो, सिंधी ॻाल्हाईंदा, करे ॾेखारियो। और तोखे छा करे ॾेखारियां, उहो हीअं झुमरा त करे ॾेखारे, ॻाल्हाईंदो ॻाल्हि जीअं तूं ॻाल्हाईं, तुंहिंजो माण्हू जवाबु ॾींदो भई न, इहो छा आहे? उनजो पंहिंजो लहजो आहे, जहिड़ो नूरो आहे जहिड़ो तूं ई, ॻाल्हि थग वारो ॻाल्हाइण जो फ़र्क़ु आहे, ॿियो छा आहे? वाह ज़बरदस्त। ऐं रईस उज़ट ख़ान असुल ॻाल्हि आहे न बाबा, अब जॾहिं तूं त फ़ैसिलो खणी ईंदे तॾहिं मां कोट पाईंदुसि, पटको पाईंदुसि त वॾेरो लॻंदुसि न, जेकॾहिं पटको न आहे, कोट न आहे, पोइ वॾेरो छा चवां? चरियो आहे न, ईअं त वॾेरो थींदो ई न आहे न, वॾेरे खे पटको न हुजे पोइ छाजो वॾेरो आहे? ॻाल्हि हो त तूं सुहिणे जी कोन, सभु माण्हू हिकु जहिड़ा आहिनि। हा, इहा उज़ट ख़ान, हे रईस उज़ट ख़ान। अच्छा, रईस उज़ट ख़ान कंदे 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 तव्हां पाण त करे उज़ट ख़ान न थियो न? न ईअं न आहे, कैरेक्टर हाणे थींदो न, करे करे कैरेक्टर हावी न हावी न थींदो आहे, छो जो उज़ट ख़ान आहे, उहो ख़ान आहे, असां फ़क़ीर आहियूं, ख़ान ऐं फ़क़ीर में फ़र्क़ु आहे न। ही उज़ट ख़ान माना हिकिड़ी चढ़ी थो वञे मथे आसमान ते, वरी ख़बर पए थी पटको लाहे त साॻो ईअं बैटरी मां। अच्छा, वाहिद रज़ा, हिकिड़ो टिपिकल सुवालु आहे जेको मां आम पंहिंजी गैर सां ज़रूरु कंदो आहियां, त तव्हां 1994 में PTV ते आहियो, तव्हांखे ड्रामो मिलियो, त 94 में जॾहिं एॾो कॉम्पिटिशन हुयो, मां बि उते हुयुसि तॾहिं, मां त 84 में आयुसि, ऐं मां 92 में 93 94 में मां इलाही वॾा वॾा सीरियल कया। सही। त उन दौर में PTV ते किरदारु वठणु ईअं हो त ॼण त गो जे मुंहं मां शिकार कढणो। बिल्कुलु। त तव्हांखे कीअं एॾो आसानी सां मिली वियो? ऐं उन ज़माने में त चयो वेंदो त भई उते ॾे वठि खां सवाइ कमु न हलंदो आहे। साईं, ऐं ॻाल्हि इहा हुई त अलीगुल मलाह खे सुञाणो था। अलीगुल मलाह मूं वटि रहंदो हुओ, मूं वटि हूंदो हुओ, ऐं जीअं मां चवंदो हुउमि ईअं कंदो, मूं वटि ई हूंदो तक़रीबन। पोइ अलीगुल मलाह माना
घर ॿार छॾे ॾिने बसि ईअं दोस्तनि सां हूंदो, कॾहिं को कमुकार कयो इन हवाले सां लॻल हूंदो। मूं वटि रहंदो उन टाइम माना सम्झ हाणे कुझु सीक्रेट सम्झा त बसि मूं वटि ई सम्झ हूंदो। मूंखे एतिरी ख़बर आहे त उन ज़माने में अली गुल मना PTV ईंदो हुयो, पर हिकिड़ो आम बाद में उनखे मां मोकिलियो हुयो। हा, मां ई मोकिलियो हुयो ऐं हो को हुते कैरेक्टर हुनखे कोन मिलिया हो, वीचारो हुते ईअं ई प्रोड्यूसरनि जो टेबल वग़ैरह साफ़ कंदो हुयो। पंहिंजे हवाले सां हा, ईअं हुयो, जॻह ईअं ठाही मुंहिंजी। उते बि अब्दुल्ला नाले सां हिकिड़ो असांजे कंदकोट जो माण्हू हुयो, उन उनखे एंट्री कराई, पोइ उनखे जेको आहे उनखे डायरेक्टरनि सां मिलायो, पोइ अचण वञण जो उनखे रस्तो उन्हनि ठाहियो। ॿियो परेश परानो जेको उहो बि ईंदो वेंदो, शायदि उनजी दुआ सलाम हुई। पोइ हिन हिकु करेक्टर कया, पोइ हिनखे माना डायरेक्टर हिन सुञातो, नंढा नंढा करेक्टर हिनखे ॾिनऊं, त हिनखे मोकिलियो मां हुयो असल में। उन दौर में 18,000 ॾेई करे उनजो तूं हल न पाण, मां त बाबा घर गार्ड आहे हिते मां तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते अचो त तव्हांजो करेक्टर वरितो हो PTV अली गुल ई मूंखे वठाए ॾिनो, बाद में माने जाइ ठाही आहिनि, मतिलबु उन डील कई आहे। उन ॻाल्हायो त भाई हीअ वाहिद रज़ा सां दोस्त आहे, ॾाढो सुठो एक्टर आहे, हे आहे उहो मूंखे घुराए त बसि ठीकु आहे, सबरंग प्रोग्राम मतिलबु उन डील साहिब जो उन डील कई न, डील बि न कुझु बि न डील छो असां करेक्टर 300 अलाए घणा चेक मुंहिंजे घर पहुतो अची, ऐं अहिड़ो को वॾो करेक्टर त हो कोन, लीड करेक्टर हो खाका मज़ैया। अच्छा, हा मज़ैया खाका, 2 खाकनि में मां कमु कयो टोटल। पोइ मां जेको वापसि हलियो। अच्छा, तव्हां पोइ नंढी स्क्रीन ते बि वियो 2003 या 4 में? हा, उते बि शायदि तव्हां डायरेक्टरनि खे शुरू में इहो चयो त यार मूंखे पैसा वैसा हाली न खपनि, मूंखे कमु ॾियो। न मां चयो कोन कंहिंखे त पैसा न खपनि, पर ॾिनो बि कोन। ॻाल्हि त साॻी मां न चयो कंहिंखे मूंखे तव्हां न ॾियो या घुरी मरे मूंखे करेक्टर ॾियो, हिकिड़ो त करेक्टर ॾियूं था पर मूंखे न ॾिनो। ऐं जंहिंमें माना अली गुल बि हुयो, अली गुल टाइम में डायरेक्टर थी चुको, स्वराब सुमरे आहे। पोइ इहो आहे त मूंखे माना जॾहिं कमु पहिरियों शौक़ में कयुमि पिया, ठीकु आहे, पैसो मिले थो नथो मिले, कमु कयुमि पिया, जॾहिं दिलि भरिजी वई आहे न, कमु इलाही कयो आहे, कमु वणे बि थो सभिनी खे, वाह वाह बि थी, नालो बि थियो, पैसा नथा मिलनि, पोइ मां चयो मां बसि वञा थो वापसि, कमु मां न कंदुमि। पोइ हैदर कादरी अमजद गुल इन ॻाल्हायो हुन सां, त वाहिद हलियो थो वञे, छो थो हली वञे वाहिद, चई वाहिद खे पेमेंट नथी मिले, छो नथी मिले, त अली गुल मला ऐं संगत बाक़ी खणंदा लमसम में प्रोग्राम, भई एतिरे में असां करे ॾियो, पोइ तव्हां पाण मैनेज कयो हुननि खे, त हू मूंखे न ॾींदा हुआ, मिसाल कॾहिं कॾहिं 500 ॾिनो आहे न ॾींदा। पोइ उन ॾींहुं मुंहिंजी नूर साहिबु जेको आहे हाणे 1000 रुपया एपिसोड वाहिद खे ॾींदासीं, तूं कमु कर। पोइ मां चयो ठीकु आहे, इन ते वरी पोइ ॻाल्हाईंदासीं। असांजो हिकिड़ो सेगमेंट आहे, नाज़रीन तव्हांखे त ख़बर आहे त असांजो जेको कमिंग जेको सेगमेंट आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत सेगमेंट आहे, ऐं उहो एक्टिंग आहे। यानी एक्टिंग जे इन सेगमेंट में असां वाहिद रज़ा रईस पुज़र ख़ान आहे, ऐं मां हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको फ़ैसिलो खणी ईंदो आहे रईस पुज़र ख़ान वटि। तव्हां ॾिसो त रईस पुज़र ख़ान पंहिंजा फ़ैसिला कीअं कंदो आहे। सो अचो त हलूं था एक्टिंग जे सेगमेंट ते। एतिरो टाइम थिया इलेक्शन मथां वेठे आहे, तूं वेठो आहे घर व्याकुल जो थी न, अचो न चढ़ाई, अचो त कमु शुरू कयो, वर्क कयूं, सफ़ा निपट चढ़ूं मां। रईस पुज़र ख़ान खे सलाम। साईं वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम, फवकड़ा खुश लॻो पिया, तबियत ठीकु आहे? ॾिस यार तव्हांखे ई सम्झ मां यादि पियो कयो, हाणे ई माना हाणे ॻाल्हि जेका हली पई न, इहा ई ॻाल्हि पई हली न, ख़ैर हाणे इहो राति जूं ॻाल्हियूं, ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ॿियो सभु ख़ैर आहे। रईस पुज़र ख़ान मां तव्हांजी वॾी हाक ॿुधी आयो आहियां। साईं हाक त ज़ाहिर आहे मुंहिंजी जाते जाते आहे, यकीन कयो एतिरो अमेरिका में मशहूरु न आहे जेतिरो मां रूस में मशहूरु आहे। हा हा, मुंहिंजा फ़ैसिला अहिड़ा आहिनि। रईस साहिबु मां बि इन फ़ैसिले जे लाइ आयो आहियां, ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजो फ़ैसिलो जेको आहे सो वरी ईमानदारी सां इंसाफ़ सां कंदा। सही यार, मूंखे त हाणे शर्मदो करे छॾियो। हाणे असांजा फ़ैसिला जेके मशहूरु थिया आहिनि अमेरिका रूस ताईं ॻाल्हि पहुती आहे वञी, त ज़ाहिर आहे फ़ैसिला था कयूं न। फ़ैसिलो अहिड़ो करणो मां अहिड़ो मुंहिंजा मुनफ़रिद फ़ैसिला हूंदा आहिनि, दुनिया जी ख़बर आहे, पर मुंहिंजा फ़ैसिला आम वॾेरनि खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। पर पुज़र ख़ान, इहो जेको फ़ैसिलो तव्हांजो सिर्फ़ु अमेरिका ताईं रूस ताईं आहे, इन खां अॻिते छो न वधियो आहे? चरियो आहे न, हाणे मेन स्टेट जे हिन मेन वॾियूं स्टेट आयूं आहिनि न,
इते पहुता त ॻाल्हि ख़तम आहे न बाक़ी नंढनि को मुल्कनि जा कहिड़ा ॻाल्हि उते त हुई फेमस हुयुमि मां रईस बुज़ुर्ग खान असांजो पाड़ेसी आहे न आशिक़ अली तव्हांजे इलाइक़े जो आहे इन मुंहिंजो जीअं जंजाल करे छॾियो आहे यार इहो असांजे पहिरियों ॻोठ वेठो एॾो निपट चंडरो आहे मां राति पादर हणी लॾाए छॾियो आहे तूं हाणे पाणे वेठो अची न न असांजी जेको आहे सो घर जी जेका अॻी घिटी आहे न हा उते आहे उते वेठो अचे जी जी पोइ मुंहिंजी धीउ आहे न मूमल हा उन खे तंग कंदो उन मुंहुं खे आज को तंग थो करे हा हिनजी यार ज़रूरत नहीं लूसी जी और तुझे देखा तंग तो करे उन्हें मुंह जो हया भी नथो करे तो पूजा जो खाने खबर पहुंचे तो नाराज थी असां जी जुती में पैरा विझण जी कोशिशि थो करे जेका असां कम कयूं वरी हिन छो कनि करे थो न सही उहो करे थो त मूंखे केरु चवंदो मां पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक आहियां ऐं हाणे त छा थो करे हाणे त चवे थो त इहा मूमल जेका आहे सा इन जी शादी मूंसां थींदी मां हिन सां विहांउ कंदुसि असांजे हूंदे कावल चओ असां मरी विया आहियूं कावल मरी विया हुजे हजू करे ईंदा असां मरी विया आहियूं ऐं आज सुका जी तुंहिंजी धीअ सां शादी कंदो तराक ॾांसि टायर खड़ियासीं बादशाह हाणे ॻाल्हि ॿुध हिन वॾो जुर्म कयो आहे हाणे हिन सां मां कहिड़ी तादी कंदुमि अहिड़ी तादी कंदुमि जो दुनिया ॾिसंदी पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हाणे उहो भले हिते न आहे पर हुनजे मथां मां 15 लख चटी रखिया 15 लख चटी त तूं रखी आहे हुन ते पर ॻाल्हि इहा आहे त मां पहिरियों त मां इहो सोचियो त मां हुनखे मारी अचां पोइ तूं मारे अचे सां त भलो हो न चरियो आहे न मारे अचां त न फ़ैसिलो करण में आसानी थी वञा मां छा कयां वही पिया मां छा कयां मूंखे ठकावट खां भउ थींदो आहे अकुल सुख न ज़रूरी आहे तूं बंदूक खणे तूं म्यूनिसिपल वो कुते पूरी मिलंदी आहे न उहा मानी में या पाणी में विझी ॾे बसि ॻाल्हि ई ख़तमु निरजो आहे नथो मरे त बसि हिकिड़ी ॻाल्हि मां वॾो आहियां न मूंखे दुनिया वणे थी मुंहिंजी ॻाल्हि को हेॾे होॾो कई त ॾाढो ज़लील थींदो हाणे हीअं थो कयां मां हिन जे मथां 15 लख चटी थो रखां हा 15 लख चटी उनजे मथां रखी आहे ॻाल्हि ख़तमु थी वई हा चटी सां छा थिए थो मुंहिंजी धीअ मूमल खे वरी ॿीहर तंग करे हिनखे मां तव्हांजी तो सुना हिते मां भेण थोरो ॾींदोमांसि चटी बि रखंदोमांसि घरनि ते बि कब्ज़ो कंदोमांसि विञाईंदोमांसि हाणे मां तूं इहो सोची रहूंदे त मालिक आहे कोन हुनजे मथां चटी कीअं रखे उहो सुभाणे इन फ़ैसिले ते बीहे अलाए न बीहे इहो सोचे थो न हाणे चरियो आहे न चरिया हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अॼु तोए फ़ैसिले में मां कंहिं ते चटी रखी आहे उन भरी आहे छा न तव्हां भरींदा आहियो उहो त मां भरींदो आहे न हा पोइ उहो फ़ैसिले में हुजे या उहो फ़ैसिले में न हुजे कहिड़ो फ़र्क़ु थो पए चटी त हुई मूंखे भरणी आहे न मां 15 लख चटी उनखे बल्कि तोखे भरे थो ॾियां ऐं तूं बसि वञी विहांउ जी तयारी कर विहांउ जी तयारी पर छा लाइ कंहिंसां खैर सां हाणे इहा पुछण जहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं 15 लख चटी मां थो भरियां त मां धीअ तुंहिंजी त शादी कंदुसि न उन खां ताक़त आहे इज़त थींदे न बाबा यार बूढ़े जी धीअ मुंहिंजी बाबा पूजर खाने जे घर वारी आहे हर कोट हुजंदई रईस बुज़ुर्ग खान तूं त कबर में पैर लटकाए वेठो फरिश्ता त तोखे शिकार करण जा ॻोल्हनि पिया शिकार कोन्हे ॻोल्हे त मां न मिलंदो माण्हू सुठो हा हा असांजी सियाह तेज़ आहे तूं शादी जी तयारी कर वञ विहांउ जी तयारी कर हा चङो थी हलो 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 वञ शादी जी तयारी कर मूंखे टाइम न आहे वरी वञिणो आहे फ़ैसिला ॿैसिला करणा आहिनि बाक़ी माण्हुनि खे ॿुधाई आहे जो फ़ैसिलो कयो पूजत खान तारीफ़ त कंदा न हा पर दुआ के त मूमल मञे बसि मूमल न मञे उनखे फोटो का ॿियो छोकिरे जो ॾेखारिजांइ मुंहिंजो नालो न खणजांइ हा बसि नेका वारी सुहाग राति रुॻो मां बूथो वञी ॿ ॾेखारींदोमांसि पोइ काॾे वेंदी फोटू मुंहिंजो न ॾेखारिजांइ चरियो आहे न फोटू खे ॿियो सोणे छोकिरे जो ॾेखारे ओके आहे इन मशहूरु अथऊं बाक़ी असां अमेरिका में जेतिरो मशहूरु आहे उन खां वधीक मां रूस में मशहूरु आहियां वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते तव्हांखे
भलीकार चऊं था। तव्हां ॾिठो एक्टिंग जो सेगमेंट, ॾाढो मज़ो आयो, इंजॉय कयोसीं, तव्हां बि कयो हूंदो। असां पंहिंजे हिन नए सेगमेंट ॾांहुं हलूं था जंहिंजो नालो आहे रैपिड फायर। रीमा अलाए कहिड़ी सिंध जी, सिंध जी रीमा, उहो सुठी आर्टिस्ट आहे। ख़ालिद शाह सैयद बादशाह असांजो सुठो दोस्त आहे, सुठो डायरेक्टर। अली गुलमला अली गुलमला बि असांजो पुराणो दोस्त आहे, सुठो एक्टर आहे, सुठो डायरेक्टर आहे। असांजे बारे में ग़लति कमेंट कंहिंजे बारे में कोन ॾींदा। शक्ति कपूर बहितरीनु विलन, ऐं जंहिंखे अञा ताईं असां मिस था कयूं पिया, ॾाढो बुरो थी वियो आहे। सोराब सुमरो सुठो इंसानु, सुठी शख़्सियत जो मालिक, सुठी सोच रखंदड़। शेर दिल गाओ न्यू कमर सम्झो के अचे थो, सुठो कॉमेडियन में महिनत करे थो। मायरा ख़ान साईं, मां पहिरीं ॻाल्हि मायरा ख़ान हले कहिड़ी, पर मां न सुञाणा ॻाल्हि। उहा जेका तव्हांजी ड्रीम गर्ल जेके तव्हां सॾींदा आहियो। मां कंहिंखे ड्रीम गर्ल कोन सॾींदा। ऐं मायरा ख़ान ज़ाहिर आहे तव्हां चवंदो आर्टिस्ट हुई केटीएन जी, पर मां न सुञाणी। केटीएन जी न आहे, मायरा ख़ान फिल्म इंडस्ट्री जी तमामु वॾी। अच्छा, मायरा ख़ान यार, असल में ॾिसो कोशिशि कनि पियूं उनखे इंडस्ट्री जेकी असांजी आहे उहा त हाणे आहे ई कोन, तबाह थियल इंडस्ट्री आहे। इहे जेकॾहिं कंहिं प्लेटफॉर्म ते हुजनि त उहे पंहिंजी परफॉर्म करे सघनि, पर आर्टिस्ट सुठी आहे। निगत नाज़ असांजी सी पुराणी वास्ते वारी आहे, ऐं असां सां हिकु नंढ बचपन ड्रामा कया आहे, ऐं अॼुकल्ह हुनजो नालो आहे बहितरीनु शमल मीराली, एवर ग्रीन आर्टिस्ट, एवर ग्रीन सिंगर, ऐं बहितरीनु शख़्सियत जो मालिक आहे। असद कुरैशी तमामु सुठो लकी माण्हू आहे, माशाअल्लाह। असां जो हिकिड़ो सेशन त इहो हुयो रैपिड फायर जो। असांजो वरी ॿियो सेशन इहो आहे त असां को बि हिकिड़ो वर्ड तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन ते तव्हां हिकिड़ो जुमिलो पूरो असांखे ठाहे ॾींदो। धोखो तमामु हिकु गंदो लफ़्ज़, गंदो अल्फाज़ आहे। जेतिरो हू पाण लफ़्ज़ ॿुधण में बेकार थो लॻे, ऐं उहो माण्हू जेको कंहिंसां करे थो उहो उन खां वधीक बेकार लॻंदो। प्यार ज़िंदगी आहे। जंहिं इंसान खे प्यार न आहे उहो इंसान ई न आहे। प्यार इंसान खे इंसान ठाहींदो आहे। सचो प्यार जेको तव्हां कयो हुजे, सचो प्यार त न बहितर आहे। सचो प्यार जी ॻाल्हि त प्यार बिना ज़िंदगी अधूरी आहे, हर माण्हू खे करणु घुरिजे। बाहि तॾहिं लॻंदी आहे जॾहिं धोखो थींदो आहे, ऐं बाहि तमामु जेको आहे सो पॉज़िटिव बि आहे, नेगेटिव बि आहे। वीरानी अलाह कंहिंजी ज़िंदगी में न आणे। शादी सुठी ॻाल्हि आहे, करणु घुरिजे। लाइफ विदाउट वाइफ। शाइरी हिकु दिलि जो आवाज़ु आहे, ऐं जेको हर माण्हू पंहिंजे अंदाज़ सां कंदो आहे। जेको शाइर आहे उहो शाइरी अंदाज़ सां पंहिंजे दिलि जो आवाज़ु, पंहिंजी हिकु दिलि में सोच, इश्क़, जेको प्यारु हूंदो आहे उनखे ज़ाहिर कंदो आहे। यादगिरियूं इंसान खे मुंझाए विझंदियूं आहिनि, ऐं जॾहिं यादगिरियूं पुराणियूं अची थियूं वञनि त माण्हू ॾाढो रोमांटिक थी थो वञे, ऐं ॾाढो इमोशनल थी थो वञे। फ़िक्र करणु घुरिजे हर इंसान खे, ग़रीब जो, मिट जो, माइट जो, पंहिंजी आख़िरत जो। ज़ख़्म कंहिंखे न ॾियणु घुरिजे, ऐं जेके ज़ख़्म एकर थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि ज़ख़्म थींदो आहे जॾहिं, वरी ज़ख़्म छुटी बि वञे पर दाग़ रहिजी वेंदो आहे। कंहिंखे बि ज़ख़्म न ॾियणु घुरिजे। ओके, असांजो जेको जेके 2 सेशन हुया रैपिड फायर जा, उहे त पूरा थिया, ऐं असां हाणे वेंदासीं पंहिंजे हुन आख़िरी सेगमेंट ते जेको ॾाढो पेनफुल आहे, ऐं उहो इन एलिगेशन, इल्ज़ाम मुंहिंजे तरफ़ां न, जेके पब्लिक तव्हांखे तव्हांजे मथां हुया, जंहिंमें डायरेक्टर बि आहिनि, तव्हांजा आर्टिस्ट बि आहिनि, ऐं तव्हांजा दोस्त बि आहिनि, ऐं उहे तव्हांखे बर्दाश्त करणा पवंदा। तव्हां हुनजी तरदीद कयो या ताईद कयो, पर इन पेनफुल सेगमेंट ते वञण खां अॻु में मां चाहींदुसि त तव्हां खां मां ॿ ख़ूबसूरत लाइनियूं ॿुधां, जेके तव्हां, छो त तव्हां ॻायो बि ॾाढो ज़बरदस्त आहे। जेकॾहिं तव्हां हिकु अधु मूंखे मिसरो त वॾो थी वेंदो, अंतरो या 2 लाइनियूं
त पोइ मां वरी पंहिंजे हिन आख़िरी सेगमेंट ते वञा. ज़रूरु ॿुधाइनि. हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई. हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई. हूअ बि चाहू ॾेई थोरो वेसाहू ॾेई, पोइ फिरी कीअं वई, का ख़बर ई न पई. हीअ हसी ज़िंदगी. वाह, ख़ूबसूरत. इहा फीलिंग्स ॿुधी मूंखे ज़हन में सिर्फ़ु हिकिड़ो ई सुवाल थो अचे त काश तव्हां हुनखे ॿीहर फ़ोन त करे ॾिसो आहे. ओके, हलो दादा पंहिंजे हुन आख़िरी सेगमेंट ते जेको एलिगेशन जो सेगमेंट आहे दोस्तो. ऐं एलिगेशन त ज़ाहिर आहे एलिगेशन हूंदा आहिनि. ख़तरनाक इल्ज़ाम आहे उहो तव्हांजे पाड़े वारनि जो आहे. उहो सुवाल इहो थो पैदा थिए त इहो इल्ज़ाम हुननि तव्हां ते छो वियो. उहो इल्ज़ाम इहो आहे त तव्हां अक्सर पंहिंजी घर जी घिटी छॾे ॿी घटीअ में लॻंदा आहियो त हर 2-3 घरनि मां हिकिड़ा पोयां आवाज़ ईंदा आहिनि नंढनि ॿारनि जा, जेके यकीननि तव्हांजा न आहिनि, पर उहे तव्हांखे पुकारींदा आहिनि त अबा ओ अबा अबा अबा. त तव्हां गंद वारा पुठिते कोन ॾिसंदा आहियो, हितां जल्दी मोटरसाइकिल ते हलिया वेंदा आहियो. हा या न? कुझु बि तव्हां चई सघो था की तव्हांजो प्रोग्राम इहो थो चई. तव्हां कंहिं इल्ज़ाम न लॻायो आहे, तव्हां ई इल्ज़ाम लॻायो था. अहिड़ी ॻाल्हि आहे बि कोन. मतिलबु तव्हां तर्दी त कयो ताईं त कयो न अहिड़ी का ॻाल्हि ई मतिलबु तव्हां ऐं ॻोठ वारनि खां जेकर तव्हां मुंहिंजे पाड़े में रहो था, पर जेकर ॻोठ वारनि खां मुंहिंजे बारे में पुछा कयो आहे त सुठा कमेंट तव्हांखे मिलणा. त हे ज़बरदस्त माण्हू आहे. माना इन हवाले सां हूअं खणी आधार बुरायूं हूंदियूं, ठीकु, पर इहा नेचर इहा माना अहिड़ी न आहे. अच्छा. हा, चवनि था त वाहिद रज़ा जेको बि कमु कंदो आहे उहो रुमाल में वेड़े कंदो आहे. हा या न? त जुमिलेबादी जेका ख़ासि करे सोशल मीडिया ते या टीवी ते मां ॻाल्हाईंदो आहियां, उन में माण्हू चवंदा त यार तूं जुमिलो जेको आहे न इहो ॾाढो उघाड़ो जुमिलो आहे, मुंहिंजो साबित करे ॾेखार. कहिड़े हवाले सां मां त ईअं चयो आहे. पोइ उहे ख़ासि करे चवंदा आहिनि त तूं जुमिलो जेको आहे न उनमें वेड़े थो उछलाए. ओके, त वेड़े थो उछलाए न त बसि सुठी ॻाल्हि आहे, वेड़े उछलाए त बहितर आहे. ठीकु आहे. उहो तव्हां ज़ाहिर तव्हां पंहिंजे नेचर जे मुताबिक़ कंदा आहियो. अरे मूंखे इहो ॿुधायो, तव्हां ते हिकिड़ो इहो बि इल्ज़ाम आहे त वाहिद रज़ा मौत खे क़रीब ॾिठो आहे ऐं मौत जे वेझो बि अची वियो. बिल्कुलु. मां इहो थो सम्झां त मूंखे सम्झो 4 या 5 भेरा नई ज़िंदगी मिली. मतिलबु पराया माण्हू अची पहुता. पराया माण्हू न पहुता. हिकु त मूंखे कोरोना थी वई, इन में बि माना सम्झो मूंखे नई ज़िंदगी मिली. मां सम्झो मिट माइट जेके पंहिंजा उहो सम्झा सुर फली वेठा. ऐं विच में हाणे मूंसां कुझु ख़बर न अलाए छा थियो, जेको परेशान थी विया, कुझु अहिड़ो मसइला थिया. जेको आख़िरी जेको लम्हो हुयो, जेको सफ़ा मरण जोॻो हुयो, उहो ॿुधायो. उहो वाज़े तौरु मां नथो ॿुधाए सघां, बिल्कुलु क्लियर नथो ॿुधाए सघां, पर कंहिं दोस्तनि सां हुयासीं जंहिंमें अलीगुल बि हुयो, सोहराब बि हुयो, हैदर बि हुयो. सभु दोस्त मूंसां गॾु आहे ऐं हिनखे एतिरो टाइम थियो बि न आहे ऐं कंहिं मिट माइट ख़बर बि कोन्हे. हाणे तव्हां पुछो आहे त जेकॾहिं मां न ॿुधाईंदुमि सही त पोइ जेकी मां दावा कई त मां कूड़ न ॻाल्हाईंदो त इहा साबित थींदो. सुभाणे मूंखे साबित कंदे थो तोखे मां पुछियो थिए त न ॿुधायो त कूड़ ॻाल्हायो. इहो थियो तक़रीबन 2-1.5 महीना या 2 महीना थींदा. उन अचानक मुंहिंजे अलाए छा थी वियो, मूंखे अचानक ई चई सघिजे थो, अचानक अलाए छा थियो, मां किरी पियुमि. ऐं हैदर ऐं ज़फ़र बि हुयो जिसकाणी छिकनि पिया उथां छा थियो, आवाज़ छा थियो, ॾाढा परेशान थी विया. जॾहिं घर असां रहियल हुआसीं, उन जा ॿार रोअण लॻी विया, उहो पाण रोअण लॻी वियो. यार मां त कुझु न कयो, मां छा थियो, अलाए छा थियो. ईअं न उन्हनि चयो त वखूण विची में पवंदो तो जीअं तुंहिंजे घर में आहे. पोइ वेचारो डिॼी वियो. ऐं मां इहो लफ़्ज़ ॿुधा जंहिं महिल बि थोरो मूंखे होश वरे पियो त मां हुनखे भाकुर अलाए ख़ैरु कंदो, बाबा तूं परेशान न थिए, अलाए ख़ैरु कंदो. वरी ठक थी वरी किरी पवण पियो. पोइ मां हिननि खे चयो, हिन जो दिमाग़ कमु न पियो करे यारनि जो, त कयूं छा. मां हिनखे चयो मुंहिंजो सौटु आहे, डॉक्टर आहे, हीउ नंबर हुनजो अथव, टाइम ओवर थी वियो आहे, टाइम तव्हां केरु न खणंदो, या तव्हां मूंखे खणी बि नथा सघो. 3 मिनट ते वियासीं मथे,
तव्हां मूंखे खणी बि कोन सघंदव। मुंहिंजे सौट खे फ़ोन कयो, उहो हिते ईंदो पाण। मां ई हुनखे चयो, जॾहिं मुंहिंजे सौट खे कॉल कयूं, पोइ त मूंखे खणी आया डाउ हॉस्पिटल में। डाउ हॉस्पिटल में बि हमरा ॾाढा सभु दोस्त तन परेशान हुया, मिट माइट जेके आया दोस्त पुट उहे परेशान हुया। मां उनखे ॿुधायो मूंसां हीउ मसइलो हीअ कंडीशन आहे, पोइ उन ॻाल्हि खे उहो सम्झी विया। उन खां पोइ उन्हनि मूंखे ओड़ी ट्रीटमेंट ॾिनी, मां ठीकु थी। ज़बरदस्त। तव्हां कुझु सही ॻाल्हियूं ॿुधायूं, कुझु तव्हां सभु सही ॿुधायो, रुमाल में वड़े जवाब ॾिना जेका तव्हां पुराणी था। रुमाल तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब वॾा तव्हांजा लख सन, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां वटि आयो। तव्हांजी हाणे महिरबानी, तव्हां मूंखे पाण सां गॾु विहारियो ऐं वॾे टाइम खां पोइ तव्हांजी डायरेक्शन में जेको कमु कयोसीं उनखे बि इलाही टाइम थी वियो। उन खां पोइ वरी गपशप जो टाइम मिलियो, तव्हां सां गॾु कचहरी कईसीं, नवां ताज़ा थी विया। थैंक यू सो मच। अच्छा, वेंदे वेंदे असांजे व्यूवर्स खे तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो? मैसेज इहो ॾींदासीं त जेकी बि ग़रीब गुरबा आहिनि, अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, तमामु घणी महांगाई आहे, ऐं जेको वाइट कलर वारो माण्हू जेके सुखिया रहनि पिया, जेके मिडिल क्लास को बि पाण खे अपर पिया सम्झनि, पर मक़सदु इहो आहे त उहे बि ॾाढो परेशान आहिनि पंहिंजे पाड़े में। ऐं ग़रीब गुरबे जो ख़्यालु रखियो। वक़्ती तौरु परेशानियूं ईंदियूं आहिनि, मुल्की हालात जेकॾहिं सही न आहिनि, अलाह करे सही थी वेंदो। पंहिंजे ग़रीबनि जो, मिसकीननि जो तमामु घणो ख़्यालु रखियो। त इहो सिर्फ़ु ॾिसो पाड़े में त को बुख ते त न आहे सुठो, कंहिं वटि कुझु आहे को न आहे, उन्हनि जी सपोर्ट कयो। माशाअल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। ऐं इंशाअल्लाह वरी के नए अंदाज़ में, नए रंग में, नए रूप में तव्हांजी हिन कदावर शख़्सियत खां मुस्तफ़ीज़ थींदासीं। नंढा तव्हां बि कोन हुओसीं, कदावर शख़्सियत तव्हांजी बि आहे। पर मां बादशाह न आहियां। तव्हां बादशाह, मां हमेशह बादशाह जो वज़ीर। तव्हां शहनशाह हो। मां बादशाह जो वज़ीर। बादशाह बि न, तव्हां शहनशाह हो। तो तव्हां कई बादशाह तयारु कया। तव्हां डायरेक्टर आहियो, काफ़ी सारा एक्टर आया, जंहिं नवां आया अॼु एक्टर आहिनि जेके कुझु बि न आया, हुनखे तव्हां एक्टर ठाहियो। तव्हां किंग मेकर हो। ओके, थैंक यू वेरी मच। लख कुर्ब, लख एहसान मुंहिंजा दोस्तो। ऐं अहिड़ियूं मुहबतूं ऐं अहिड़ियूं नवाज़िशूं तव्हां बि असांखे ॾींदा रहो। ऐं हिन प्रोग्राम जी फीडबैक बि तव्हां हमेशह ॾींदा आहियो, पर जेके असां में ख़ामियूं ख़ूबियूं जेके बि असांजियूं आहिनि उहे ज़रूरु मैंशन कंदा कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह ताला वरी पंहिंजे नए प्रोग्राम में नए बादशाह सां या बादशाहज़ादी सां ज़रूरु ईंदासीं। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।